बॉयज़ प्राइमरी स्कूल गोठ मोहम्मद हयात खंड जो फर्शनास उस्ताद मोहम्मद अयूब बिरोही सरकारी सर्विस के मुद्दे जे हद जा उम्र जा 60 साल पूरा करे रिटायर थी वियो, जंहिंजे मान में स्कूल के हेड मास्टर मोहम्मद खान बिरोही पारां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मोहम्मद हयात खंड में शानदार तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें तालका एजुकेशन ऑफिसर सैयद शाहनवाज शाह, पेटे अलफ तालके गढ़ी खेरो जे सदर शहजाद भट्टी, गस्टा सदर मोहर अली बिरोही, उस्ताद बहराम खान लोर, उस्ताद गुलाम मुर्तज़ा जखरो, उस्ताद अब्दुल रसूल बबर, उस्ताद गुलशन जमाली, उस्ताद मोहम्मद रब लगारी समेत उस्ताद ने शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते तकरीब के खिताब कंदे तालीम खाते के आफिसरनि ऐं उस्तादनि तंज़ीम के अॻुवाणनि जो चवणु हो त उस्ताद मोहम्मद अयूब बिरोही ज़िंदगी जा केतिराई साल तालीम खाते में एक फर्शनाज़ उस्ताद की हैसियत में पाबंदी सां नौकरी करे हज़ारे शागिर्दनि के तालीम के शऊर सां नवाज़ियो, जेके अॼु मुख़्तलिफ़ खातनि में आफिसर बणिजी मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे रहिया आहिनि। अॼु संदसि जे रिटायर थियण सां शागिर्द एक बेहतरीन ऐं क़ाबिल उस्ताद खां महरूम थी विया आहिनि। तकरीब के खिताब कंदे उस्ताद मोहम्मद अयूब बिरोही चयो त रब जो शुक्रगुज़ार आहियां, जंहिंजे लातादाद महिरबानियुनि सां इज़्ज़त ऐं सिहत सां ज़िंदगी जा 60 साल पूरा करे उस्ताद जहिड़े अज़ीम पेशे खां रिटायर थियो आहियां। हुन चयो त गढ़ी खेरो तालके जे उस्तादनि ऐं तालीम पढ़ाईंदड़ शागिर्दनि जो थोराइतो आहियां, जिन मुंहिंजे रिटायर थियण ते तकरीब मुनक़िद करे न विसरंदड़ इज़्ज़त ऐं मोहबत ॾिनी आहे।